हाँ खिवण किरी आहे के गरीब न्याणी जी दिल ते खून थियो आहे कंहिंजी उमेदुनि जो। सुल्तानन में मुझो कसूर ना है। बस नादर खान बस। के गरीब जे घर जी बरंदड़ मेणबती विसामती अंधेरो तो थींदो न, पर ही त हिकु गरीब जी धी जो धन बर्बाद थियो आहे, जंहिंजे सीने में हज़ारे हसरतूं पलियल आहिनि। मूंखे अफ़सोस आहे त केरु बि मुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधे, न सदोरी न तव्हां ऐं न ही ज़मानो। सदोरी जी दिल जो त बंभोर लुटिजी वियो ऐं तूं तो चवीं त तुंहिंजी ॿुधऊं। वञ वञी उन ज़मीन खे ॾिस, तुंहिंजी हिकिड़ी घड़ीअ जो मासूम ॿार के वीराणीअ में कीअं दफ़न थियल आहे, जंहिंजी मां रोई रड़ियूं करे ज़मीन खे दाऊं ॾेई रही आहे, जे लज ऐं शर्म खां पंहिंजे घर जा भाती छॾे ॾिना। ॿुढ़े पीउ जी अखियुनि जा लुड़क उगी नथी सघे, संसार में हया शर्म वारी अख खणी हू केॾांहुं बि ॾिसी नथी सघे। काश नादर खान तूं रेस लाइक जो पुट न हुजी हा, छठीअ जो खीर वातमो न कढायां त मुंहिंजो ना सुल्तान आहे। सुल्तान मूंखां गुनाह थियो आहे, बेवसी, पर मां सभिनी खां माफ़ी वठंदुसि। हर गुनाह जी तोखे माफ़ी मिली सघे थी, पर तोखे उन मासूम जी कॾहिं बि माफ़ी नथी मिली सघे। चाहती हो मुखा एडो वॾो गुनाह चो अल्लाह मूंखे बख़्श कर। यार तू ही बख़्शण वारो आहीं या मुंहिंजा मौला, मूंखे माफ़ कर। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।